तनमन साहब यूट्यूब चैनल जा मोअज़्ज़िज़ नाज़रीन अस्सलाम वालेकुम। अॼु अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं शेख सैदी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह जे मशहूर किताब बोस्तान जी हिकिड़ी अहिड़ी हिकायत जेका तमामु घणी सबक़ ऐं नसीहत वारी हिकायत आहे। त अचो हलूं था उन हिकायत जे तरफ़। हिजाज बिन यूसुफ़ सख़्तु दिलि हाकिम हो, थोरी घणी ग़लतीअ ते सख़्तु सज़ा ॾेई छॾींदो। हिकु दफ़े छा थियो जो कंहिं नेक माण्हूअ हुन खे झुकी सलाम न कयो, पोइ त मथसि हिजाज अचे ॾमरियो ऐं हुन ग़रीब खे पकड़ाए फांसीअ जी सज़ा ॿुधायईंसि। इहो ॿुधी हू अवल मुर्कियो, उन खां पोइ रोई ॾिनई। उते बीठल माण्हू अजब में हुआ त हीउ भलारो खिले छो थो ऐं रोए छो थो। नेठि कंहिं पुछियसि त सॻोरा सज़ा जो ॿुधी अवल मुर्के पोइ छो रुने? हुन वराणियो त ज़माने जी अजीब गर्दश सबबि रुनुमि, 4 नंढड़ा पुटड़ा अथमि, उन्हनि जो फ़िक्रु पिए थियुमि ऐं मुर्कियुसि हिन करे जो अलाह जो करम यादि आयो त जहान मां मज़लूम थी मोकिलायां थो, ज़ालिम बणिजी नथो वञा। हिन जो अहिड़ी गुफ़्तगू ॿुधी को माण्हू हजाज वटि वञी पहुतो। हुन खे चयईं त साईं, हिन वेचारे खे क़त्लु न करायो, छो त हिन जा 4 कमज़ोर ऐं कम उमिरि पुटड़ा हुन में उमेदूं रखियो पिया जीअनि। हाणे तव्हां हुन खे माराए घणनि साह वारनि जो पाप सिर ते न खणो, अहिड़ो क़दम दुरुस्त न आहे। हिन दफ़े खणी माफ़ी ॾियोसि। जेको ॿियनि जे बेवस भातियुनि ते रहम नथो करे, उहो पंहिंजे ख़ानदान जो बि दुश्मन सम्झो वेंदो आहे। ए बादशाह सलामत, जंहिं इंसान जी दिलि तूं हिते ईज़ाई थो त उन मां उहा उमेद न रखजांइ त आख़िरत में हू तोसां चङाई कंदो। जेकॾहिं को मिसकीन मज़लूम फ़िक्रात सबबि सॼी राति न सुतो आहे, ॻणतनि में ॻरंदे थधा साह खणंदे पियो थो राति गुज़ारे, त उन जे आउन खां तोखे डिॼणु घुरिजे। मज़लूम जे दर्द वारी दांह ऐं अरमाननि वारी आह खे वॾो असरु आहे। मिसाल ज़ाहिर आहे, इब्लीस इंसाननि सां का चङाई न कई आहे त हू बि इंसाननि खां का चङाई न ॾिसंदो। भला जेको जहिड़ो ॿिज पोखींदो, पोख बि अहिड़ी लुणंदो। जॾहिं पाण में सवे ऐब ऐं ओणायूं मौजूदु आहिनि त पोइ ॿियनि जे ओणाइनि जो पीछो करणु ठीकु न आहे। माण्हू वीचारो कमज़ोर आहे, कॾहिं उहो पाण खां कमज़ोर खां बि हाराए वेंदो आहे, त पोइ पाण खां सघारे पहलवान सां हथु अटकाइणु सही न आहे। ॻाल्हि था कनि त हिजाज ते हेॾीअ नसीहत जो को बि असरु कोन थियो। हुन भलारे नेक मर्द खे नेठि माराए छॾियईं। हू मिसकीन हिन ॾाढी मुड़सीअ सां पुॼी न सघियो। पोइ छा थियो जो हिकु राति कंहिं बुज़ुर्ग हुन क़त्लु थियल मिसकीन खे ख़्वाब में ॾिठो। हाल अहिवाल पुछाईंसि। हुन वराणियो त मूंखे रुॻो घड़ी खनि तकलीफ़ पहुती। होॾां हुन ॾाढे मुड़स ते क़यामत ताईं मलामत रहंदी।